खां पोइ हींअर अव्हां जे साम्हूं थो अचे मास्टर चंद्र जो ज़िंदा जावीद आवाज़। उन आवाज़ ते आधारित हरीश ककवाणी जी पेशकश अव्हां जे साम्हूं पेशकश आहे। हरीश ककवाणी में हिकु बाल कलाकार देवेश तलेजा हिते पेश कंदो मास्टर चंद्र जा टोटका। मास्टर चंद्र जा टोटका देवेश तलेजा, विजन सिंधु चिल्ड्रन अकेडमी अहमदाबाद। प्यासन के पानी प्यारन था सिंधी, जदा जी अकेली जियारन था सिंधी। असांजे अचण खां अॻु में बम्बई में पाणी ॾाढो ॾुखियो मिलंदो हो। मां पाण जॾहिं पहिरीं बम्बई में आयुसि, उते पाकिस्तान में मूंखे मुक़ररु कयो हुओ रेडियो ते। पोइ उते उन्हनि खे मिड़ी खार लॻा त कीअं करे हिन सिंधीअ खे कढूंसि। सो मिड़ी क्या तहमत लॻाए 15 ॾींहं जेल में विधाऊं, आख़िर मोकिलियाऊं हिते। मां बि उतारूं कयां। असांखे चयो असांजे लंडन ऑफिस हेज़मास वासी करोड़ रुपया कमाया अथव चंद्र खां, 50 रुपया मूंखे बोनस ॾियो जेको मुंहिंजो रहियल आहे। अचां वञा लमडेट सोडायो। मां पहिरीं वञा 40 साल थी विया। मां जेको पाणी मिले उन्हारे जा हुजनि ॾींहं आख़िर हिकिड़े ॾिठुमि त आज़ाद मैदान ते हिकिड़े वण हेठां भयो मटके ते ॻाढ़ो कपिड़ो रखी ऐं पंहिंजो पाणी रखी वेठो आहे। अरे मुझे वाह भगवान जी, तो पानी मिली हो। तो चईमांसि भैया हमको पानी पिलाओ। थे हाँ बाबू जी पियो। ड्राम डेढ़ जो हिकिड़ो गिलास पीस। ये दूसरा देऊं मुझे देओ, तीसरा देऊं मुझे देओ, 4 गिलास पीस। फिर चईमांसि भैया तुम्हारी बड़ी मेहरबानी। ते बाबू जी मेहरबानी काहे की 4 आना देओ ना, 4 आना। अरे मुझे बिना त गदा लमलेट पिया। हाँ हाणे जिते किथे मटका लॻा पिया आहिनि, सेसाऊं बि ॾियनि, कुहर बि खाराइनि, चणा मुंग मटर सभु खाराइनि। तॾहिं कलम लिखियो त प्यासनि खे पाणी प्यारन था सिंधी, जॾा जी अकेली जियारन था सिंधी। धर्मशाला मंदर बनायनि था सिंधी, लुटे घर खे मेला लॻाइनि था सिंधी। अच्छा भाई, हुकूमत जे तरफ़ां आहे रोक जमत। जेको घणा ॿार ॾींदो तंहिंखे 3 रुपया छा न हिक ॿार ते पवंदा। हिते त कोन हूंदो, दीन त घटि आहे। सभु पंहिंजे घर में भाती गणे त उतां घणा आया हो, हाणे घणा आयो त शाइर कॾहिं मज़ाक़ी सिटप लिखंदो आहे न। हुकूमत जे तरफ़ां आहे रोक जमत, मगरीबिन मां ठाहिनि था 3-4 सिंधी मगरीबिन मां ठाहिनि था। अच्छा भाई, सभु ॻाल्हियूं सुठियूं, पर कवि सभु कुझु लिखंदो आहे। हिते त हाणे तव्हांजी मोहबत आहे, पर मां ॿिए जिते जिते वञा थो उते सिंधी जरा पाण में मोहबत न कंदा आहिनि, घटि कंदा आहिनि, ॾुख थींदो आहे ॾाढो। पोइ मां कलम लिखियो त गुणनि सां गॾु हिकु ॿ अवगण रहनि था, त सिंधी थी सिंधियुनि खे हरगिज़ सहनि था। कहाणी हिकिड़ी मूंखे यादि थिए। पोइ कल्याण कैंप खुली त हिकिड़ो शंकर भॻवान जो मंदरु, उते जे हिक टंग ते बीही पूजा करणु लॻो भॻवान शंकर जी। चवणु लॻो जय शिव शंकर भोला शंभू वर महादेव भोलेश्वर चंद्र चक्र भेण भूतनाथ जोगी वर के घर पुछंदा शिव हर हरा दिगंबरा जलमर बम 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 बम। वठी वाका कयईं, शंकर भॻवान जी निंड फिटी पई, माता पार्वती जी बि निंड फिटी पई। माता पार्वती चवंदी आहे भॻवान हेठि मृतलोक में त ॾिसो सिंधी हिक टंग ते वीचारो कोड़ियूं दाहूं वेठो करे, इनखे कुझु ॾिस। ख़बरदार बसि करे पार्वती सुम्ही पओ, तोखे न आहे ख़बर सिंधीअ लक्षणनि जी। चई न भॻवान न, ईअं न कर भॻवान, ईअं न कर, इन सिंधीअ खे ॾियणो थी। चई भला न ॾियां त छा कंदीअ? चई न ॾींदसि मां रुसी थी वञा पेके। हलो भेणिया पेके वेंदीअ? हा केतिरा ॾींहं वेंदीअ? चई हे न पिपर में जेतिरा पन आहिनि भॻवान ओतिरा ॾींहं हली वञी। सम्झी मां शंकर भॻवान खणी मथे नहीं आया तो पिपड़ जा पन सब हेठि अची किरी पिया, पिपड़ी ठोड़ो थी पियो। चई पार्वती हाणे घणा ॾींहं वेंदी? चई मूं तोहफ़ा कई भॻवान, मुंहिंजे पीउ ॾाढे तोहफ़ा कई, पर इन सिंधीअ खे ॾे।
ते पार्वती कंदी आज़म तो ते आज़म तो छा कंदसि मूंखे पाण सां वठी हल। चई ख़बरदार थी पार्वती तूं ज़ाइफ़ा माण्हू सिंधीअ साम्हूं न हल। हुनजो न्याय अहिड़ो ॾुखियो थी ॾाढो। तूं बसि करे वेह, हाणे मां तोखे मज़ो ॾेखारियां थो। साईं शंकर भॻवानु पाण आयो आहे, चयो सिंधी अखियूं खोल। अखियूं जो खोलियाई त पाण भॻवानु बीठो आहे। ते सदकी वञा साईं तुंहिंजे नाले सां भॻवानु। वाह वाह मसवत दर्शन मिलिया। मूं बि साईं अतल तपशा कई अचे। हा ठीकु आहे, कई थी सिंधी तपशा। हाणे घुर्ज की घुरणो जी जल्दी कर। चई भॻवानु घुरायो वरी जा पाकिस्तान खां फुरिजी आयो आहियां। नाणो खपे, माया खपे, धन खपे। चई खपई चङो ॾिब, पर शर्त अथई। कहिड़ो शर्त आहे? चई सुतियड़ो थी हिनखे वासे धूपे जॻह चवंदे त शंकर भॻवान जा सुतियड़ा 100 रुपया ॾे त यकदमि 100 रुपया ॾे, पर तुंहिंजे पाड़े वारनि खे 200 मिलंदे। जेका शइ घुरंदे मिलंदी, पर तुंहिंजे पाड़े वारे खे ॿीण मिलंदी। चई दिलि में चई भेण तपशाऊं कयां मां, पाड़े वारा हूअं ई मूं सां ठहनि कोन। वरी भेण ॿीण खाई वञनि, उहे आहे त मुंहिंजे लाइ बरो। पर छा कयां सुञो। चई ॾे भॻवानु वठी। चई शंकर भॻवान जा सुतियड़ा 100 रुपया ॾे त यकदमि पाकेट में 100 रुपया पइजी। पाड़े वारनि जे कबटनि में वरी 200 रखी ॾिया। चई शंकर भॻवान जा सुतियड़ा खीर सुठो नथो मिले, अधु पाव आहे खीर, त वरी ॿियो सभु आहे ज़िंद पीर। तंहिं करे मुंहिंजे दर ते का गांइ भॼी वञे, फर्स्ट क्लास गांइ भॼी वई त पाड़े वारनि जे दर ते 2 गांयूं भॼी वयूं। ॾाढा ख़ुशि पाड़े वारा, हे दिलि में सड़े। चई त शंकर भॻवान जा सुतियड़ा जाइ ख़राबु आहे, मुंहिंजो जेको बंगलो ठहे फर्स्ट क्लास, बंगलो फर्स्ट क्लास ठही वियो। पाड़े वारनि जा 2 बंगला ठही विया। हिकिड़े में घर कयूं त ॿिए भले उतां करे रमी पिया खेॾनि। पाड़े वारा ॾाढा ख़ुशि। हे भेण दिलि में सड़े पचे। चई अल्लाह मूंसां ज़ुल्म थी वियो। सड़ी 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 हिकिड़े चई शंकर भॻवान जा सुतियड़ा मुंहिंजी हिका खे चट कर त पाड़े वारनि जी ॿई चट। ते खाओ भेण ॿीड़ खाओ, ॿीड़ खाओ, ॿीड़। शंकर भॻवान जा सुतियड़ा मुंहिंजी हिकु ॿाह चट कर त पाड़े वारनि जी ॿई चट। शंकर भॻवान जा सुतियड़ा मुंहिंजी हिकु टंग चट कर त पाड़े वारनि जी ॿई चट। शंकर भॻवानु चवंदा पार्वती खे त पार्वती सिंधीअ जी पार्वती पी केरु ॾिठे अचण। सो ही आहे हिकिड़ो दृष्टांत। इन जो सिद्धांत छा आहे त कहिड़ा बायूं असां पाण में मोहबत कयूं। तॾहिं चयमि त भाड़े